एक्सरसाइज 3.4 क्लास फर्स्ट ईयर ही एक्सरसाइज डिपेंड करे थी कुछ फार्मूलाज ते। हिन एक्सरसाइज में असी ॾिनल इक्वेशन के रिड्यूस कंदासीं क्वाड्रेटिक इक्वेशन के ज़रिए क्वाड्रेटिक इक्वेशन सां। हिन इक्वेशन में ख़ासि ॻाल्हि इहा ज़हन में रखणु खपे त जेतिरी डिग्री हूंदी ओतिरा आंसर्स मिलंदा। हिते 4 डिग्री आहे यानी हिते 4 आंसर्स मिलंदा। अगर 3 डिग्री हूंदी आंसर्स 3 मिलंदा। अचो त पहिरियों क्वेश्चन सॉल्व कयूं त ही कहिड़े तहत फार्मूला ते सॉल्व थींदो। ही रिड्यूस थींदो इन फार्मूला तहत असीं हिन खे एक्स स्क्वायर के ज़ेड जे बराबरि वठंदासीं त ही ऑटोमेटिकली ज़ेड स्क्वायर थी वेंदो। बाद में वो फाइंड करे असीं वैल्यू रिप्लेस कंदासीं। सॉल्यूशन लेट एक्स स्क्वायर इक्वल टू ज़ेड। जेकॾहिं एक्स स्क्वायर ज़ेड जे बराबरि आहे देन एक्स फोर्थ इक्वल टू ज़ेड स्क्वायर प्लेस कयूं हिन में वैल्यू पुट कयूं पुटिंग इन हिन खे था कयूं असीं इक्वेशन 1 पुटिंग इन इक्वेशन 1 इन में असीं पुट कयोसीं वैल्यू त ही इक्वेशन छा थी वेंदी 25 हिते थी वेंदो ज़ेड स्क्वायर ज़ेड फोर जी जॻह ते माइनस 104 हिते थी वेंदो ज़ेड प्लस 16 इक्वल टू 0। हाणे हिन जा फैक्टर्स मालूम कंदासीं। ही फैक्टर्स के ज़रिए सॉल्व थी सके तो। मल्टीप्लाई कयूं त 400 थी वञे 25 खे 16 सां कयूं त 400 थींदो ऐं एड कयूं त 104 थी वञे। ॿ अंक कहिड़ा आहिनि ॿ हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कंदासीं जो बैलेंस थी वञे। मल्टीप्लाई बि कयूं त बैलेंस थी वञे ऐं एड कयूं त साॻियो ई आंसर अची वञे। 25 यानी मल्टीप्लाई कयूं त 400 थी वञे प्लस जो ऐं एड कयूं त ही साॻियो ई आंसर मिली वञे असांखे माइनस 104। हिन खे डिकम्पोज़ कयूं 100 ज़ेड माइनस 4 ज़ेड प्लस 16 इक्वल टू 0। हिननि ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं त ॾिसो 400 थिए थो 4 खे 100 सां 400 प्लस जो माइनस इंटू माइनस प्लस थींदो। एड कयूं त साॻियो ही बि थी वियो यानी हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कयोसीं जो प्रोडक्ट कयूं त हिन ॿिन्ही प्रोडक्ट जे बराबरि अची वञे। मल्टीप्लाई कयूं त हिन ॿिन्ही मल्टीप्लिकेशन जे बराबरि थी वञे। हिननि ॿिन्ही मल्टीप्लिकेशन 400 आहे हिननि ॿिन्ही मल्टीप्लिकेशन बि 400 आहे। हितां छा कॉमन आहे ही मैट्रिक क्लास में तव्हां फैक्टर करे आया आहियो। हितां 25 ज़ेड कॉमन 25 ज़ेड कॉमन त हिते थी वेंदो ज़ेड माइनस 4 टाइम ज़ेड 4 हितां छा कॉमन माइनस 4 कॉमन ज़ेड माइनस 4 इक्वल टू 0। ॿिन्ही में ज़ेड माइनस 4 ब्रैकेट कॉमन आहे बाक़ी ही बचो। हाणे ईदर आर आंसर 0 तो मिले या तो ही 0 के बराबर है या ही 0 के बराबर है। इधर z माइनस 4 इक्वल टू 0 और 25z माइनस 4 इक्वल टू 0। इतने असांखे मिलंदो इधर इतने माइनस आहे त हेॾां प्लस थींदो। इधर वैल्यू ऑफ z इक्वल टू 4 और ही माइनस आहे त प्लस थींदो ही मल्टीप्लाई आहे त डिवाइड में थींदो z इक्वल टू 4/25 replacing value of z हिते थींदो एक्स स्क्वायर ज़ेड जी जॻह ते एक्स स्क्वायर पुट कंदासीं इक्वल टू 4 और एक्स स्क्वायर इक्वल टू 4/25। हिननि ॿिन्ही जॻहनि ते असीं एक्स स्क्वायर कंदासीं रिप्लेस कंदासीं वैल्यू 4/25 टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड। हेॾां बि स्क्वायर रूट वठंदासीं हेॾां बि स्क्वायर रूट वठंदासीं त हिते मिलंदो एक्स इज इक्वल टू हेॾां एक्स स्क्वायर स्क्वायर रूट हेॾां 4 जो स्क्वायर रूट और हेॾां बि स्क्वायर रूट हिन में हेॾां बि स्क्वायर रूट 4/25। ही थींदो एक्स इक्वल टू प्लस माइनस 2 स्क्वायर रूट में 2 वैल्यू मिलंदा और हेॾां मिलंदो असांखे एक्स इक्वल टू प्लस माइनस हिन 4 जो 2 आहे 25 जो 5 आहे। त आंसर असांखे जेको सॉल्यूशन सेट मिलियो +2 -2 ऐं 2/5 प्लस जो ऐं 2/5 माइनस जो ही थी वियो आंसर असांजो सॉल्यूशन सेट। हाणे ही सॉल्व कयूं क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2
जंहिं तहत असां सॉल्व कंदासीं उहा इनवर्स आहे ही वाई माइनस सी वाई प्लस सी ही हिन जो उपतड़ कयूं त ही आहे तंहिंजे करे हिन खे ज़ेड जे बराबरि वठंदासीं फ़र्ज़ु कंदासीं ज़ेड जे बराबरि आहे ही त ही ऑटोमेटिकली 1/z थींदो ही हिन जो उपतड़ आहे हिन जो ही इनवर्स आहे सॉल्यूशन लेट ज़ेड इक्वल टू वाई माइनस सी अपॉन वाई प्लस सी देन 1/z हिन जो उपतड़ थी वेंदो वाई प्लस सी अपॉन y minus c putting in 1 ही क्वेश्चन 1 आहे हिन में पुट कंदासीं ये वैल्यू z जो वैल्यू आहे ही y माइनस सी ही थी वियो z प्लस ही थी वियो 1/z इक्वल टू 34/15 LCM फाइंड कंदासीं ही थींदो z LCM थींदी z हेॾे मल्टीप्लाई थींदी z स्क्वायर प्लस 1 इक्वल टू 34/15 क्रॉस मल्टीप्लिकेशन यानी ही हेॾे मल्टीप्लाई कंदासीं ऐं ही हेॾे मल्टीप्लाई कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन क्यों ही हेॾे मल्टीप्लाई 15 खे मल्टीप्लाई कंदासीं हेॾे z स्क्वायर प्लस 1 सां z खे हेॾे मल्टीप्लाई कंदासीं 34 इंटू z ये थींदो 15z स्क्वायर प्लस 15 है ही ते प्लस आहे त हेॾे ईंदो माइनस थींदो इक्वल टू 0 हिन खे सेटिंग में लिखूं 15z स्क्वायर माइनस 34z प्लस 15 इक्वल टू 0 हिननि ॿिन्ही जी साॻे तरीक़े सां हिन जा फैक्टर फाइंड कंदासीं हिन ॿिन्ही प्रोडक्ट जेका आहे 225 आहे 25 हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कयूं जो असांखे उन्हनि ॿिनि नंबरनि जी प्रोडक्ट जेका आहे 225 मिले 34 खे असीं अगरि डिकम्पोज़ कयूं -9 -25 माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो ऐं ॿिन्ही प्रोडक्ट असांखे 225 वाकई मिलंदी यानी बैलेंस थी वियो डिकम्पोज़िंग बि बैलेंस थी वई 15z स्क्वायर ही मैट्रिक में फैक्टर तव्हां सिखी आया हो -9z -25z प्लस 15 इक्वल टू 0 हाणे फैक्टर हिन फाइंड कयूं कॉमन छा आहे 3z ॿिन्ही में 3z कॉमन 5z माइनस 3 हितां 5 कॉमन -5 5z माइनस 3 इक्वल टू 0 ही ब्रैकेट कॉमन ॿिन्ही में 5z माइनस 3 3z माइनस 5 इक्वल टू 0 हिन ॿिन्ही प्रोडक्ट 0 बराबरि आहे त ही 0 बराबरि आहे या ही 0 बराबरि आहे इधर 5z माइनस 3 इक्वल टू 0 और 3z माइनस 5 इक्वल टू 0 हितां असांखे वैल्यू छा मिलंदो z जो 3 हेॾे ईंदो प्लस थी वेंदो ऐं 5 वरी डिवाइड में अची वेंदुसि इधर z इज इक्वल टू 3/5 छो त ही हेॾे पॉजिटिव थी वियो ऐं z 5 डिवाइड में आयो और z इक्वल टू ही हेॾे माइनस आहे त प्लस थी वेंदो ऐं 3 डिवाइड में अची वेंदुसि साॻे तरीक़े सां हिते बि असीं रिप्लेस कंदासीं वैल्यू replacing value of z जो वैल्यू रिप्लेस कयूं ही प्रॉब्लम क्वेश्चन 3 तव्हां पाण कजो सॉल्व हिन जहिड़ो ई आहे सेम आहे हिन वांगुरु ई सेम ई आहे पहिरियां हिन खे सॉल्व कयूं पर ही क्वेश्चन 3 तव्हांखे पाण खे सॉल्व करिणो आहे सिंपल ऐं ईज़ी आहे रिप्लेस कयूं z जो वैल्यू यानी z छाजे बराबरि आहे y माइनस सी जे y माइनस सी अपॉन y प्लस सी इक्वल टू पहिरियों वैल्यू आहे 3/5 और z जो वैल्यू छा आहे y माइनस सी अपॉन y प्लस सी इक्वल टू 5/3 हिन z जी जॻह ते असीं ही वैल्यू रखंदासीं
इहो रिप्लेस कंदासीं वाई माइनस सी अपॉन वाई प्लस सी। क्रॉस मल्टीप्लिकेशन यानी ही हेॾे मल्टीप्लाए थींदो ऐं ही हेॾे मल्टीप्लाए थींदो, त ही थींदो 5y माइनस सी, हेॾां थींदो 3y प्लस सी। पहिरियां ही साइड सॉल्व कयूं, 5 मल्टीप्लाए कयूं 5 माइनस 5c इक्वल 3y प्लस 3c। ही ते प्लस आहे, हेॾे माइनस थी वेंदो 5y माइनस 3y इक्वल टू ही माइनस आहे सी, हेॾे ईंदो प्लस सी थी वेंदो, हेॾे ईंदो प्लस थी वेंदो, त ही थी वेंदो 5c प्लस 3c। वधीक हिन खे सॉल्व कयूं, ही घणो थींदो 2y, हेॾां थींदो 8c। टू वाई 8c त माना y जो वैल्यू थींदो 4c। हिकिड़े पासे ॾांहुं y जो वैल्यू मिलियो असांखे 4c। हाणे हीअ साइड सॉल्व कयूं, हिते बि क्रॉस प्रोडक्ट 3 हेॾे मल्टीप्लाए थींदो ऐं ही हेॾे मल्टीप्लाए थींदो, 3y माइनस सी, 3 हेॾे मल्टीप्लाए थींदो, ही y सी हेॾे मल्टीप्लाए थींदो, 5y प्लस सी, 3 मल्टीप्लाए कयूंसि 3y माइनस 3c, 5y 5 हिन सां मल्टीप्लाए कयूं प्लस 5c, 3y हेॾे ईंदो 5c हेॾे ईंदो, त 5c हेॾे ईंदो नेगेटिव थींदो, माइनस 5c माइनस 3c इक्वल टू 3y हेॾे ईंदो 5y माइनस 3y, हेॾां बचंदो 2y, हेॾां थींदो माइनस 8c, माइनस 8c इक्वल टू 2y। 2 हेॾां डिवाइड कयूं त आंसर मिलंदो माइनस 4c, 2 हेॾां डिवाइड कयूं त माइनस 4c आंसर मिलंदो y जो। त असांखे y जा वैल्यू ॿ मिलिया, हिकु ही मिलियो हिकु ही मिलियो, त सॉल्यूशन सेट कहिड़ो थी वियो 4c माइनस 4c, ही आंसर मिली वियो। अहिड़े तरह सां क्वेश्चन 3 भी बिल्कुलु सेम ई आहे, हुते c जी जॻह ते रुॻो हिते c आहे हुते 3 आहे, ऐं सिमिलरली हिते इम्प्रॉपर फ्रैक्शन में आहे हुते इम्प्रॉपर में चेंज कंदुसि, 2 सां 15 खे ज़रूरु कंदो 30 थींदो ऐं 4 ऐड कंदो 34 थींदो, 34 भाग 15 थी वेंदो। साॻियो ई प्रोसेस आहे, साॻे तरीक़े सां सॉल्व क्वेश्चन 3 तव्हां पाण कजो।